अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां ताज़न ऐं बहितरीन मसालेदार ख़बरुनि सां हाज़िर ख़िदमत आहियां। दोस्तों, मां चाहियां थो तव्हांखे ख़ासि ख़बरूं ॿुधायां, पर सभ खां पहिरियां ख़बरूं हूंदियूं आहिनि ऐं उन खां पोइ वरी मां पंहिंजो तारीफ़ पोइ कराईंदुसि। हेडलाइन मस्त आहे ऐं हेडलाइन तव्हांखे ॿुधाईंदुसि, उन खां पोइ तफ़सील जे लाइ वक़फ़े ते वेंदासीं। वक़फ़ो ख़तमु थींदो त इंशाअल्लाह ताला मोटी ईंदासीं। फ़िलहालु हेडलाइन सभ खां पहिरियां ख़बर इहा आहे त दादू मोरो पुल वटि ॼरकनि ऐं मलाहनि में झेड़ो थी पियो, जंहिंमें 7 ॼरका ऐं 13 मलाह ज़ख़्मी थी पिया आहिनि। ऐं ॿी ख़बर आहे त चूहड़ जमाली में खदड़नि जो ॼञ ते हमलो। ऐं टी ख़बर इहा आहे वज़ीर तालीम उस्तादनि जे मुतालबनि मञण खां ठुप जवाबु ॾेई छॾियो। नवाब शाह में 2 थुल्हनि फूकूं ॾेई तूफ़ान बर्पा कयो, जंहिंमें होटलुनि जा ग़रीबनि जा छपर उॾामी अलाए केॾांहुं हलिया विया। ऐं इस्पतालनि में मतिलबु सिविल इस्पतालुनि में मुफ़्त दवाउनि जो वहिकिरो तेज़ थी वियो ऐं ग़रीबनि ऐं अबोझनि खे दवाऊं मिलणु शुरू थी वियूं। ऐं ॿी ख़ासि ख़बर आहे त हिन साल खे सरकार सफ़ाई जो साल करे मल्हाईंदी ऐं इंशाअल्लाह ताला मुल्क में सफ़ाई थियणु बिल्कुलु न ॾिनी वेंदी। त सिंध में पाणी पिण ते मुकमल पाबंदी लॻाई वई आहे त जीअं पाणी जी बचति करे सघूं ऐं उहो पाणी फसलुनि खे कमु अचे ऐं पोइ अॻिते हली ग़रीबनि खे कमु अचे। ऐं बाक़ी तफ़सील तव्हांखे पोइ ॿुधाईंदासीं। फ़िलहालु वक़फ़ो थिए ऐं मां तव्हांखे पंहिंजो तारीफ़ न करायो आहे, इन करे उहो बि लाज़मी आहे त मां आहियां तव्हांजो पंहिंजो मिस्टर ख़ुदन ख़ाबरू ऐं तव्हांजे लाइ मां ताज़ियूं मसालेदार बहितरीन ख़बरूं खणी आयो आहियां। ऐं इंशाअल्लाह जीअं वक़फ़ो ख़तमु थींदो वरी मां मोटी ईंदुसि, तफ़सील तव्हांखे पोइ ॿुधाईंदुसि। वञिजो काॾे बि न, बीठा जो स्टॉप। जो खीर पीए सो वीर थिए, ॾंद ज़ोर वठनि अखियुनि जोत वधे, ॾाढी सूंहं थिए बहितरीन मेह जो ताज़ो खीर। दोस्तो, ही उहो खीर आहे, हिनखे तव्हां पियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 100 रुपया किलो। घर खणी वञो, किलो में 2 किलो पाणी मिलायो त बि खीर साॻो खीर रहंदो। वेलकम बैक नाज़रीन, मां मोटी आयो आहियां। मूंखे उमेदु आहे तव्हां उते ई वेठा हूंदो, छो मां तव्हांखे चई वियोसि स्टॉप ऐं हाणे चवां थो अधु कलाकु तव्हां फ्री थी वञो। असल में छा आहे जो ख़बरुनि में आख़िर में खेलनि जूं ख़बरूं। दोस्तो, ख़बरूं पढ़ण जे लाइ नज़र लाज़मी आहे, इन जे करे चश्मे जो सहारो वठणो थो पए, दिलि में केरु कुझु बि न करे। रांदियुनि जूं ख़बरूं कुझु इन रीति आहिनि त गुज़िरियल ॾींहुं शहर जे ख़ाली प्लाटनि ते दिलचस्प मुक़ाबला थिया, जिन में कननि मां ठका कढणु, ओबासूं ॾियणु, रोअणु खिलणु, गिदड़नि जूं ऊनायूं करणु ऐं ॿिलीअ जा मीकट करण वारा मुक़ाबला पिणु शामिल हुया। कननि मां ठका करण जो पहिरियों ऐं ॿियों नंबर मुक़ाबिलो खटियो आहे कादिर बख़्श मिठूअ ऐं खिलण ऐं रोअण जो पहिरियों नंबर मुक़ाबिलो खटियो आहे मामा लालूअ। ऐं रांदीगरनि में जेके इनाम विरहाया हुआ उहो हो मोहतरम जनाब मरहूम आचर मशकरो। कूड़ो ई माफ़ कजो नाज़रीन, छा हो जो वात मां मरहूम लिखी निकिरी वियो। असल में या त हू जेरो आहे या त जेरो न आहे, पर जेको मूंखे लिखी ॾिनो अथनि मूंखे उहो ई पढ़णो आहे। शाइक़ीन मुल्क जे कुंड कुड़ मां आयल हुआ, जिन इहे मुक़ाबिला ॾिसी खिली 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 खेरा थी विया, हुननि जा आंड्रा ईसजड़ थी विया ऐं खिल खिल में ऊंधा थी विया ऐं पोइ माण्हुनि हुननि खे सिधो कयो त हाणे पना वराईंदुसि, इन जे करे दिलि में केरु बि न करे। माफ़ कजो, उहो ख़बर किथे आहे, पहिरीं हिते ई जल्दी कर, तकड़ न कर, तकड़ न कर, 2 मिंट। हा अचे पोइ ताऊं इंशाअल्लाह उथो नथा पढ़ायूं, उथो बस। नाज़रीन, टाइम तव्हांखे तकलीफ़ ज़रूरु हूंदी, टाइम टेरड़ो आहे। ख़बरूं ॿुधो थोरो हिन रीति। नवाब शाह में 2 थुल्हनि मच्छर जी विच चौंक ते फूकूं ॾेई तूफ़ान बर्पा करे छॾियो, जंहिं करे शहर जा छपरा ऐं होटलुनि जा छपरा ऐं ग़रीबनि जूं झूपड़ियूं ईअं ई थुल्हनि फूकुनि सां हणी उॾाए छॾियूं। ऐं सरकारी इस्पतालुनि में मुफ़्त दवाउनि जो सिलसिलो बिल्कुलु तेज़ थी चुको आहे, जॾहिं त दाख़िल मरीज़नि खे ख़ाली सिरिंज बि कान थी मिले। बाक़ी जियाला, इख़बारी नुमाइंदा, वॾेरा, पीर मीर भोतार सिफ़ारिशी माण्हुनि खे इस्पताल जा दरवाज़ा खोले ॾिना विया आहिनि। जेका दवा जेॾी महिल दिलि चयव खयो हलिया वञूं। ऐं ॿी ख़बर आहे त 2021 खे मुंहिंजो मतिलबु आहे 2021 खे सरकार सफ़ाई जो साल करे मल्हाइण जो सोचियो आहे। उहो ईअं आहे त 2021
खुलियल गटरनि जे करे मौतमार गटर शहर में लॻल बिजलीअ जा थंभा ऐं शॉर्ट सर्किट हुजण जे करे 125 मिस्त्री पिणु शहीद थिया आहिनि। गंदगीअ जे करे जेके माण्हू बीमार हुआ उन्हनि जो अंगु अखर हीअं थो ॿुधाइजे त तक़रीबन 2-3 लख माण्हू बीमार रहिया सॼो साल ऐं इलाज कराए करे थकिजी पिया पर को बि चाक न थियो। इहे ॻाल्हियूं तव्हांखे इन करे ॿुधायूं था छो त असां पाण बीमारी जे बिस्तरे तां 3 ॾींहं थी आया आहियूं। काल्ह सुबुह जो 7 बजे चूहड़ जमाली में खदड़नि ॼञ खे धाड़ो हयूं। 8 खदड़नि ते मुश्तमिल हिकिड़े टोले हिक ॼञ जो घेरो करे ताड़ियुनि जा टणका लाहे छॾिया। 1.5 कलाक ताईं ताड़ियूं वॼाईंदा रहिया। ॼञ ॿोड़ी थी पई। बाद में 3000 रोक, सोनियूं चूड़ियूं, सॻियूं, पोनियूं ऐं ज़नानो सामान फुरे फरार थी विया। ॿुधायो वञे थो त खदड़नि जे टोले जो मुख्य अॻवान हमज़ो खदड़ो हो। हुकूमत उन वाक़िए खे खुली दहशतगर्दी करार ॾेई छॾियो आहे। तालीम जे वज़ीर उस्ताद जे मुताबिक़ वञण खां ठुप इनकार कंदे फोती कोटा ते भर्तीअ ते 5000 साल पाबंदी लॻाए छॾी। न टाइम थींदो न वरी उहा ॻाल्हि खुलंदी बि। उस्तादनि चार्टर ऑफ डिमांड खे तावीज़ वांगुरु पंहिंजे गले में ॿधी शहर जे मुख्य रस्तनि ते घुमायो। नतीजे में भटारी पुलिस पंहिंजी कार्रवाई करे मास्तरनि खे लठियूं डंडा हणी सुॼाए वेठो, जंहिंमें मास्तर भॼी विया। बाक़ी मास्तरनि जज़्बात में अची चूड़ियूं लाहे पुलिस खे उछलाए ॾिनियूं त हीउ तव्हां पायो छो त ऐं डिस्को डांस कयो। ऐं ॿी ख़बर आहे त जाम दादू मोरे पुल वटि ॼरकनि मलाह में जेको झेड़ो थियो हो उन में 7 ॼरका ऐं 13 मलाह ज़ख़्मी थिया हुआ ऐं इस्पताल में 2 खे पहुचायो वियो। तंहिंमें 4 ॼरका मस बची सघिया। बाक़ी मलाह सभु बची विया अलाह जी महिरबानी सां। ऐं आख़िर में मौसम जो अहवाल हिन रीति आहे। मौसमियात खाते वारनि अॻकथी कई आहे त सिज ऐं चंड पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ लहंदा ऐं उभरंदा। इन में असांजो को बि अमल दख़ल न आहे। बाक़ी सुभाणे बरसाति पवण जो इम्कान आहे, जंहिंमें ज़रदालू, आलू बुखार, सूफी ॿेर वसण जो इम्कान आहे। काठे जे मौसमियात खाते वारनि जो चवणु आहे त मुमकिन आहे त पाणी ऐं चांहि जो गॾियल मींहुं वसे। उन करे होटलुनि वारा भली चप चटींदा वतनि ऐं ग्राहकनि खे गुज़ारिश आहे त बूथ आसमान ॾे करे ऐं शाहबरनि ते हथु हणी बसि करे वेही रहनि जीअं चांहि जो मींहुं वसंदो चुस्कियूं भरे मज़ा वठनि। इन सां गॾु अॼु जूं ख़बरूं ख़तमु थियूं ऐं ख़ुदि न ख़बरीअ खे इजाज़त ॾियो हर भर को ॾिसी न वठे।